बाबा अरदास साहिब खां ये भी पुछंदो हो भाई बाबा मां छा कयां जो पास थियां पहले नंबर अचां तो बाबा चवंदा जेमल स्कूल वञी पंहिंजे माता पिता जा पेरे पई करे पोइ वञ पंहिंजे माता पिता जे त गुरु इहो ई सेखारींदा हुआ भई असां पंहिंजे माता पिता जी सेवा कयूं। बाबा चवंदा हुआ पहिरियों तव्हांजा माता पिता पोइ असां गुरु पोइ पहिरीं घर में माता पिता ख़ुशि हुजनि। कंहिं पुछंदोसि बाबा धंधो नथो हले त बाबा पुछंदासीं फलाणा तुंहिंजी दादीअ जो नालो छा आहे पोइ ॿुधाईंदो हो उहो छोकिरो भई दादीअ जो नालो फलाणी आहे या मीना आहे दादीअ जो नालो त बाबा चवंदासीं वञी करे दुकान जो नालो बि छा रख मीना रख भई दादीअ जे नाले ते दुकान खोलो त तव्हांखे वॾनि जूं आसीसूं मिलनि ऐं दुकान वाकई हलंदा हुआ। या वरी बाबा चवंदा हुआ कॾहिं गुरु जे लाइ संत कंवरराम साहिब जो नालो ॿुधाईंदा पर पंहिंजो नालो बाबा कॾहिं बि न ॿुधाईंदा हुआ। त बाबा छा था सिखिया ॾियनि भई घर में पहिरीं वॾा ख़ुशि हुजनि माता पिता ख़ुशि हुजनि त इन करे हाणे हिकु भॼन कंहिंजे लाइ माता जे लाइ। तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ Oh
है